नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में खबर ॾींदा हलूं त जामिया मस्जिद غوثيہ में शान اھلبيت शोदा क़रबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी याद में महफिल मुनक़द करे मल्हाई वई है, जंहिंजी सदारत अलहजाज सैयद नसीर अहमद शाह बुखारी कई। जलसे के जामिया मस्जिद غوثيہ जे पेश इमाम साईं गुलाम अब्बास सूमरो ऐं मोहम्मद जाम खिताब कयो। जलसे में केतिरे ई आलमन हाफ़िज़न पिण शिरकत कई। जलसे में नात ख़्वानन करबला जे शहीद नुआयत पढ़ी मेज़बानी जामिया मस्जिद जे हाफ़िज़ लियाकत अली हुसैनी कई। जलसे में परे परे खां आयल करबला जे शھداء वॾे अंग में शिरकत कई। ख़सूसी खिताब कंदे अलहाज सैयद नसीर अहमद शाह चयो त करबला जी शहीदन असांखे सब्र जो दर्स ॾिनो है, क़ुरान ते अमल करण ऐं नमाज़ जी पाबंदी सिखारी है, पर अफ़सोस असां मुसलमान हिन जे उबतड़ पिया कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।